अस्सलाम वालेकुम दोस्तों, बंबो न्यूज़ सां गॾु मां फहद मुस्तफ़ा जोखियो। हलूं था हिन वक्त जी अहम ख़बर जे तरफ़। नवाबशाह जे दौलतपुर कॉलोनी जे रहवासी जाफर भट्टीअ खे मासूम न्याणीअ समेत 5 पुट आहिनि, पर 5 ई पुट ज़हनी तौर ते माज़ूर आहिनि। हलण फिरण खां बि लाचार आहिनि। गुरबत सबब हुन पंहिंजे वस आहार औलाद जो इलाज बि करायो, पर को बि फ़ाइदो न पियो। जाफर भट्टीअ जो चवणु आहे त गुरबत सबब हिक न्याणी हूंदे बि खेसि तालीम नाहे ॾियारे सघियो। संदसि वधीक चवणु हुयो त संदन घर पिणु मसवाड़ ते आहे, पाण वाड़को कमु कंदो आहे ऐं संदसि घरवारी प्राइवेट अस्पताल में कमु करे पंहिंजे बचनि जो पेट गुज़र कंदा आहिनि। ओॾा सिविल सोसाइटी जी अॻवान अनीला मल्हा सां राब्तो करण ते हुन ॿुधायो त सूबाई वज़ीर सिहत डॉक्टर अज़रा पेचो जो तालुक पिणु नवाबशाह सां आहे, पर अफ़सोस सां चवणो थो पए त हिन ग़रीब ख़ानदान जी का बि सार संभाल न लधी वई आहे। बुखार थियो दिमाग ते त पोइ हीअं थी विया आहिनि। अच्छा, ई नंढड़ो जेको तव्हांजो हे सही हो बिल्कुलु। पोइ हाणे वरी हिनखे बुखार थियसि न दिमाग ते, पोइ हिनजे करे झटको। कंहिं तव्हांजी अॼु ताईं हेल्प कई आहे? को हुकूमती नुमाइंदो? कंहिं बि कुझु न कयो आहे। मुंहिंजी अम्मी चवंदी आहे मूंखे नौकिरी न मिली त मां मरी वेंदमि। मां चयो ईअं न चइबो आहे। केर बि नौकिरी जो हर को चवंदो आहे नौकिरी वठी ॾींदासीं, असां वटि कमु कयो, केर बि न ॾींदो आहे। अच्छा, ये ॿार तव्हांजा जेके भाइर इहे मतिलबु पोइ बीमार थिया आहिनि, पैदाइशी अहिड़ा कोन हुया? पैदाइशी अहिड़ा कोन हुआ, सही पोइ बीमार थिया आहिनि। हाणे न हली था सघनि न फिरी था सघनि? न हली था सघनि न फिरी था सघनि, बसि खाइण पीअण बि असां पाण कंदा आहियूं, सभु कुझु हिननि जो असां पाण कंदा आहियूं। मुस्कान, तूं पंहिंजे भाइरनि जे करे पंहिंजी तालीम ख़तमु करे छॾी थी, माना तुंहिंजी पढ़ाई जी उमिरि आहे। बसि सही आहे। न इंशाल्लाह। सूबाई वज़ीर सिहत डॉक्टर अज़रा पेचो, वॾे वज़ीर मुराद अली शाह ऐं बिलावल भुट्टो खां पोरियत जाफर भट्टीअ अपील कंदे चयो आहे त संदन औलाद जो सरकारी ख़र्च ते इलाज करायो वञे त हू माज़ूरीअ जे मर्ज़ खां बची सघनि।